الرحمن الرحيم اللهم كل وليك الحجة ابن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا اللهم صل على محمد وآل محمد وأجل فرجهم صلوات اللهم صل على सभी कजी सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद वाले सलावत जो पढ़ण वॾो सवाब आमाल जी क़बूलियत इन सलावत सां है सभई इबादत समझी गॾिजी सलावत पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद वाले अञा केतिरनि सलावत न पढ़ी जो थकिजी पिया हो तो भला थोरो पोइ वञो थकु लाहे जो इबादत इबादत है लिहाजा सलावत यानी ही इब्तिदाई मरहलो अगर इन में कामयाब वियासीं तो पोइ अॻिते भी कामयाबी सभई गॾिजी सलावत पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले नारे तकबीर अञा वरी चौराईंदो हेरे लाइ एॾियूं मजलिसूं ॿुधियूं अथव एॾा न्याज़ अलाए केॾियूं देगियूं गिड़काए विया हो तो थोरो सम्झो मजलिस खे मजलिस हिन जा आदाब उनखे मदे नज़र रखो नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी नारे हैदरी सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद वाले थकिजी पिया हो रिवायात में यो तो मिले तो हर इबादत के आखिरी इबादत समझी अदा कयो ए मजलिस मां पढ़ा तो तव्हां ॿुधो था शायद कंहिंजी आखिरी मजलिस हुजे वरी भी मजलिस नसीब थे अलाए इन लाइ हर इबादत के आखिरी इबादत समझंदे वॾे मोहब्बत ऐं इश्क सां उनखे अदा कजे वरी अल्लाह एॾो करीम आहे त जहिड़ी तूं उहो तो चए त जहिड़ी नीयत तूं सची रखंदे ऐं 100% अगर तुझो ध्यान उन इबादत में हूंदो तो ख़ुदा तो चए त नंबर घटि न कंदो मां सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिनश
الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والجنة للمؤمنين والنار للمشركين وللكافرين وللمنافقين. والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين بالقاسم محمد. متوجہ تھی کریں صلوات اللہ. وعلى وصيه ووزيره وخليفته وابن عمه علي بن أبي طالب الصلوات الله. والصلاة والسلام على الجليلة المخدومة المهرومة حق ميراث أبيها التي قالت صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام سرنا ليالي. نور الرسول. والصلاة والسلام على الحسن المجتبى الذي قتل بالسم الجفا. الصلاة والسلام على الحسين المظلوم المقتول المذبوح في أرض كربلاء ورأسه على السنون وجسمه بلا غسل ولا أكفان. وكان العبد مريضا وكان الباقر شريرا وكانت الزينب
मुक़य्यदता मिनल करबला इला शाम फ़ज़बिया रस्म जहाँ दफन तू पहले दुनिया जो मामूल आहे मुने ॾिसो इबादत के इबादत रहने जो दुनिया जो मामूल आहे मरण वारो भाउ हुजे भली छो न अमीर हुजे या गरीब हुजे भाउ मरी वेंदो आहे भेणियूं जी परे हूंदियूं आहिनि हर कोई चवंदो आहे जनाज़ो रखो अञा गरीब जूं भेणियूं न आयूं अजरुकुम अल्लाह अदा अदा रहो मौला मज़लूम करबला एडो गरीब ते उन जी भेणियूं भी एडियूं गरीब आहिनि जो गरीब जी लाश पई रही यारी जॾहिं ईअं गुज़र वियो ॼण कुझु न लॻंदियूं हुयूं है रस्म जहाँ दफन तू पहले ते नहीं उठदी लाश तू भेणे वो असन नहीं सुनिया पुछे कातिल तू में को करने न वीर देवे हैरान हमाए किवें चुप कर गई ते मेरी उमल मसाइब साइने वो यह गल करके रोने जी गाली है यह गल करके तुरशाब गई मेरी किस्मत वीर हुसैन अदादारो भेणियों जे मौला मज़लूम करबला जो आंदियूं हुयूं ईअं छल काई भेण भाउ जे जनाज़े ते न अचे अदादारो जीअं साहिणियूं आंदियूं हुयूं आहिनि इहे मलून ताज़ियाना त हणनि ज़ुल्म करे त चवनि भाउ जे लाइ रोना जे भाउ जे लाइ रोईंदी अखियूं कढी छॾींदसि अदादारो रिवाज जुमला आहिनि जॾहिं भेणियूं भाउ जे लाश ते आयूं साण ज़ैनब सलवातुल्लाह अलैहा सानीअ ज़हरा जॾहिं भाउ जे लाश ते आई तअज्जुब जी आंगुर मुंहं में विझी करे चवण लॻी मूंखे त ॿुधायो मदीने वारो हुसैन तूं आहीं ज़हरा जो लख़्त जिगर तूं आहीं ज़ैनब जो भाउ तूं आहीं अल्लाहु अकबर अल्लाह मज़लूम करबला रोई करे फरमा मुंहिंजी लाश ते हर कोई आयो नानो रसूल मदीनो छॾे आयो अम्मा ज़हरा जन्नतुल बकी छॾे आई बाबो अली नजब छॾे आयो भाउ हसन जन्नतुल बकी छॾे आयो तूं त 70 कदम जे फ़ासिले ते हुई परे त न हुई एॾी देर छो कई ॿियो ॾींहुं छो थियो थी इमाम जाने पियो तव्हां असांखे ॿुधाइण जे लाइ इमाम भेण खे सवाल कयो आहे या साण मातम करे भाउ खे कहिड़ो जवाबु ॾिनो आहे अब्बास दा कातिल मेरे ख़ैमे विच ते में कुने दे मार दरिया ओ तेरा किथे ज़ामिन रोने जी गाली ओ तेरा किथे ज़ामिन पर्दियां दा में तो वल वल पुछदारिया अकबर दा कातिल सामने लैला दे ते बहु देर ताईं हसदारिया ओ जॾहिं ज़रब लगी तेरी धी कुबरा को में को कतल तेरा भूल गई अला लानतुल्लाहि अला कौम ज़ालिमीन अम्मा बअदो फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुब्बु अलीन हसना ला यज़ुर्रु माहा सय्यअ व बुग़्ज़ु अलीन सय्यअ ला यनफ़उहा हसना सलवात
सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद। एक मोहब्बत वाली सलावत पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद। अल्लाह साईं बानियान जो ही फर्श अज़ा नगर न्याज तमाम तर एहतमाम कबूल व मंजूर फरमाए। खुदावंद आलम उनके रिज़्क़ में बरकत इनायत करे, उनके हाजात के पूरो फरमाए। खुदा उनके खुश रखे। मा अहलो अयाल अल्लाह उनके तमाम तर अर्ज़ी समाई आफत व बलिया का महफूज रखे। तमाम तर अहबाब अहल बैत इहो जेको तव्हां हेॾी था ॾिसो, तव्हांजो इहो कमु आहे, कम करण वारो करे थो यार। मां उस्ताद माण्हू बि आहियां, बख़्शींदो माण्हू कोन आहे। हिकदमि मसाइब आऊं पढ़ी रहियो, समाज जो तवजो ॾे। काॾे ॾिसणु खपे, काॾे न ॾिसणु खपे, कहिड़ी शइ ज़रूरी, कहिड़ी गैर ज़रूरी। ज़रूरी आहे जंहिंजे लाइ वेठा आहियो, उहो ज़रूरी कोन्हे। बुढ़े तवज्जो है, आदाब है जी। ॾिसो न, आउं पढ़ण वारो अव्हां जे लाइ वेठो, ऐं अव्हां छा जे लाइ वेठा आहियो त ही कुझु बयान करे, पढ़ण वारो कुझु बयान करे ताकि असांखे सवाब मिले। ईअं न, या अव्हां जो तवज्जो मूं ॾे हूंदो त आउं मुतवज्जे थी अव्हां सां ॻाल्हाईंदुसि। पढ़ण में मूंखे लज़्ज़त महसूस थींदी, मज़ो ईंदो त ॿुधण वारा ॿुधी रहिया आहिनि। सलावत पढ़ो मोहम्मद वाले। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। ॻाल्हायो न नी, असां त ॻाल्हायूं यार, तव्हां न ॻाल्हायो। सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाह सल्लल्लाहु अलैहि। उठाण आयो त हिते तव्हां वटि रहिजे इलाही, तॾहिं कुझु सिखंदो। सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद वाले। तव्हां सलावत त पढ़ो, हुन ते हावी थी वञे मुंहिंजी सलावत सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद वाले। आउं कुछ बयान क्या अदा ॻाल्हायो न, असांजी मजलिस था डिस्टर्ब कयो। मां वञे अॻियां मौला अमीर अलैहिस्सलाम जे बारे में जेको रसूल पाक जो फरमान आहे, मूं ॾे ॾिसो। रुपयो डंडो हणंदो। मां वञे अॻियां रसूल पाक जी हदीस बयान कई। हदीस मां पढ़ी आहे या हुन? वो हदीस खे ॿुधो नी। हाँ, वो तव्हां असांजे लाइ वीचारो बंदोबस्त करे थो, जहिड़ो हाल अथसि। हाँ, नबी पाक फरमायो हुब्बु अलीइन हसन। तवज्जो अवांजो मुंडा कोने को। अली सां मोहब्बत करण इन जहिड़ी का नेकी कोने। जेका मौला अली सां तव्हां असांजी मोहब्बत आहे, इन जहिड़ी का नेकी कोने। बेहतरीन खूबसूरत नेकी आहे अली जी मोहब्बत। बिस्तरा विछाया पिया आहिनि, घर खाधो पियो आहे, लेकिन सभु परे अली जो ज़िक्र खपे। अली जे ज़िक्र में महव आयो, मसरूफ़ आयो, ऐं दुनिया वारनि चाहियो त हे अली वारा अली अली न कनि। धमकायो वियो, बम हया विया, गोलियूं हलायूं वयूं, वो निभागा पाण मरी विया। ज़िक्र अली अञा जारी आहे, जारी रहंदो। बेहतरीन नेकिया अली सां मोहब्बत कयो। वरी नबी पाक तो फरमाए ला यजुर माहा सय्या। जेको अली सां मोहब्बत करे तो मुझे ॾिसो, इन मोहब्बत के, मोहब्बत अली के का भी बुराई नुकसान नथी ॾेई सघे। कहिड़ी भी बुराई हुजे,
बुराई ईंदी मोहब्बत अली में सड़ी वेंदी। हाँ नबी पाक जो ॿियो फरमान आहे हुब्बु अलीइन याकुलु ज़ुनूब कमा ताकुलु नारल हतब। अली जी मोहब्बत गुनाहन के ईअं साड़े छॾींदी आहे जंहिं काठन के बाहि साड़े छॾे। माना अली जी मोहब्बत हूंदी गुनाह ख़त्म। व बुग़्ज़ु अलीइन सय्यअ अली सां दुश्मनी सब बुराइयूं एक पासे इहा बुराई अहिड़ी आहे जो इन जहिड़ी का बुराई कोन्हे। अली सां दुश्मनी वॾी में वॾी बुराई आहे। ला यनफ़उहा हसना नबी फरमायो भली केतिरियूं बि तूं इबादतूं कर दुश्मन अली के का भी नेकी फायदो ॾींदी ही न। नारा हैदरी। ये मोहब्बत अली पाण वटि जेका आहे या नेमत उज़्मा है। नेमत आहे न जॾहिं नबी पाक ऐलान कयो मन कुंतु मौला हो फहाज़ा अलीयुन मौला आयत तकमील नाज़िल थी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अजो के ॾींहं ते दीन कामिल पहिरियों न हो। अली जी विलायत दीन कामिल छो। व अतममतु अलैकुम नेमती ऐं मां सब नेमतूं तो ते पूरियूं कम। माना अली जी मोहब्बत अली जी विलायत नेमत ऐं उलमा था चवनि इहा अहिड़ी नेमत आहे एॾी अज़ीम नेमत आहे। ख़्याल तव्हांजा ॿिए पासे आहिनि ख़्यालनि खे मोटा आहे हिते। इहा अहिड़ी अज़ीम नेमत आहे जो अली जे इन मोहब्बत ते इन विलायत ते जेका तुंहिंजे दिलि में आहे ऐं वरी जेका तक़सीम कई थी पंहिंजे औलाद में जेका तक़सीम कई थी पंहिंजे अज़ीज़नि में जेका तक़सीम कई थी पंहिंजे दोस्तनि में जेका तक़सीम कई थी ॻोठ में जेका तक़सीम कई थी इलाइक़े में कई अथव न। हे तक़सीम करण जो मुतरादिफ़ आहे न त हिते ज़िक्र अली अवां करायो आहे। हाणे केतिरनि ॻोठनि जा हिते आया आहिनि विलाए अली हर कंहिं ते पहुचे थी पई त अली कंहिं कमाल जो मालिक आहे। नेमत उज़्मा है अज़ीम नेमत है अली जी विलायत जी। इन जे लाइ उलमा था फरमाइनि अगर तूं सॼी ज़िंदगी अली जे इन नेमत ते जेका अल्लाह रसूल जे ज़रिए तोखे अली ॾिनो इन नेमत जे शुक्र में सजदे शुक्र करें एसी ताईं जो सॼी तुंहिंजी उम्र गुज़री वञे तॾहिं बि अली जे इन नेमत जो इन विलायत जो तूं शुक्र अदा नथो करे सघे। खुश नसीब आयो इंसान जे दिल में अली जी मोहब्बत है। इन जे लाइ दुआ घुरंदा रहो त हमेशा अल्लाह असांखे इन विलाए अली ते मोहब्बत अली ते मवद्दत अली ते मौला अली ऐं उन जे यारनि फर्ज़ंदनि जे विलायत ते असांखे क़ाइम दाइम रखे। हाणे ॿ टे जुमला ॿिया जेके तव्हां सां अर्ज़ु करणा आहिनि। तवजो आहे मुंहिंजो कयां या न? थकियल आयो पर हाणे मजलिस आहे कुझु न कुझु तव्हांजी बारगाह में मोकिलिजे कुझु ॿुधाइजे। ॿुधण जे मूड में आयो त बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। सभिनीनि सलवात न पढ़ी अल्लाहुम्मा नेमत उज़्मा मिली विलायत मिली मौला जी मोहब्बत के तस्लीम कयोसीं त नबी खां पोइ नबी जो पहिरियों जानशीन बिला फसल अली आहे। ॿियो कोई अहिड़ो गैरो नथू खेरो कोन्हे। हर कंहिंखे पंहिंजो मज़हब सलामत हर कंहिंखे पंहिंजो अक़ीदो सलामत मौलाइन खे पंहिंजो अक़ीदो सलामत जी। असांखे अली मौला जी विलायत उन जी हाकिमियत उन ते असां सभु राज़ी आहियूं
ऐं इहा दुआ था घुरूं त ख़ुदाया इन ते ई असांखे ज़िंदह रखजांइ, विलाए अली ते इन ते ई मारजांइ, ऐं क़यामत जे ॾींहुं जे उथूं त इन विलाए अली ते हुजूं ऐं अली अली करे उथूं। जी ईअं नेमत उज़मा जंहिंजे दिलि में आहे इहा एॾी नफ़ीस आहे, एॾी पाक आहे, दुनिया में बि कम थी अचे। ऐं मौला अमीर थो चए त जेको आहे जेको असां सां मोहबत करे थो असां बि उन सां मोहबत कयूं था। वरी नबी पाक फरमायो त अना व अलीयुन अबव हाज़िल उम्म, माए अली हिन उम्मत जा अब्बा आहियूं। तवजो कोन्हे अवांजो? माए अली हिन उम्मत जा अब्बा आहियूं। हाणे रसूल बि अबो, मौला अली बि अबो। अबो तस्लीम कयो था न। जेको अबे खे न मञे उनखे छा चवंदो? जेको अबे खे अबो करे न मञे उनजी मर्ज़ी पाण ॼाणे। हाणे असां त चऊं त सभु अब्बा दुनिया जा रसूल ऐं अली जे जुतीअ तां क़ुर्बान। जी हाणे ही असांखे मौला अली रसूल ते मौला अली, पर थोरो हाज़मो कंदा कयो। ईअं न जो ईअं चओ त अली रसूल खां मथे आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पोइ अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह अव्हांखे हज नसीब करे। आउं जॾहिं 95 में हज ते वियुसि, उते सुतून आहिनि, केतिरा ठुल आहिनि। हिकिड़ो ठुल हो, उन ठुल जो नालो हो सुतूनुल हिर्स, माना चौकीदार जो थंभो। जैसे चौकीदार जो थंभो छाजो आहे? तवजो आहे वञो जे ही उहो थंभो आहे जिते मौला अली रसूल जे हुजरे जे ॿाहिरियों हमेशह चौकीदार थियो बीठो हूंदो, माना रसूल जी हिफ़ाज़त कंदो। जी रसूल जी हिफ़ाज़त कंदो हो। जो हज़रत अबू तालिब चयो हो मौला अमीर खे त अली भली तूं न हुज त न हुज, जेसीं ताईं तूं आहे मोहम्मद ज़ाया न थिए, मोहम्मद खे काई तकलीफ़ न अचे। ये केतिरा जाहिल चवंदा त जेको आहे हज़रत अबू तालिब अली जो बाबो मुस्लमान न हो, जाहिल। अबू तालिब उनखे चवंदा आहिनि जे अचे वेंदो हो त रसूल बि उथी बीहंदो हो त अली बि उथी बीहंदो हो। ऐं रसूल पाक खे पालण वारो हज़रत अबू तालिब आहे। रात जे टाइम ते रात खे 4 हिस्सनि में तक़सीम कंदो हो। पहिरें हिस्से में तालिब खे रसूल जे बिस्तर थे जी, ऐं रसूल खे वरी तालिब जे बिस्तर थे। त अगर दुश्मन हमलो करे, तवजो तव्हांजो ॿिए पासे आहे, अगर दुश्मन हमलो करे त भली मुंहिंजो पुटु तालिब मारिजी वञे, रसूल बची वञे। वॾो वॾो पुटु जेको आहे कहिड़ो? तालिब। मौला अली जे बाबे जो असली नालो छा आहे? इमरान, हज़रत इमरान। तारीख़ पढ़ंदा कयो। हज़रत इमरान अबू तालिब इन जे लाइ जो अबू तालिब कुनियत हुई साईं जी, माना तालिब जो पीउ। वॾो पुटु जेको हूंदो हो उन जी कुनियत सां उनखे सॾियो वेंदो हो अबू तालिब, तालिब जो अबू। वरी ॿियो राति जो हिस्सो ईंदो हो त हज़रत जाफ़र तैयार खे रसूल पाक जे बिस्तर ते, रसूल पाक खे हज़रत जाफ़र तैयार जे बिस्तर ते अगर हमलो थे त भली मुंहिंजो जाफ़र मरी वञे, मुंहिंजो रसूल बची वञे। जेको इस्लाम जो दुश्मन हुजे, जे रसूल जो दुश्मन हुजे, उहो त चाहींदो न त मां हिनखे मारायां। हिते पुट माराए थो, भली पुट मरनि त मरनि, मुंहिंजो रसूल बची वञे। हाणे ही असली दुश्मनी छो था रखनि? जो ही चवनि पिया त जंहिं अबू तालिब न बचाए हा त रसूल मारिजी वञे, असां ख़ुशियूं मनायूं हा। उन्हनि खे असली हसद हुयो हज़रत अबू तालिब सां। त अबू तालिब पंहिंजा बच्चा क़ुर्बान करे, रसूल खे छो बचाई? त मां वही बारगाह में अर्ज़ कयां, अहले बैत अतहार जिन सां असांजो प्यार आहे,
मौला अमीर तो फरमाए मुझो पंहिंजन मौलाइन सा प्यारा मुहिबन सा प्यारा ऐसी तई जो जे बुखार थी पवंदो आ तो मौला अमीर उन मौलाई जे मथन को अची वेही शफ़क़त जो हथ फेरे करे चवंदो आहे मां तुझो अबो हाँ ए मुझे मिलण वारा ईअं न समझ त रुगो तू बीमार आ मां अली भी तुझे करे बीमार जी मौला अमीर जो प्यार है इन करे मौला इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम तो फरमाइन असा जी तहां ते नजर खास आ अगर असा जी तहां ते नजर न हुजे त तहां जी जिंदगी दुखी थी वने जी हाल भी थोड़ा करीम है हाने उही द लजपाल आइन उही छा था फरमाइन मौला अमीर तो फरमाए बुधंदो ब जुमला बस तवज्जो मां जो कोने कोशिश कयूं साइन जे हुक्मन के मञूं मञीदासीं त भलाई आहे न मञीदासीं त अहल बैत जीअं बुलंद आहिनि बुलंद आहिनि ठीक है ना अहल बैत अतहार मौला अमीर अलैहिस्सलाम जन पंहिंजन मौलाइन के ता चवन अल्लाह जे बंदन के ता चवन या इबादल्लाह ऊसीकुम बितक़वल्लाह ए अल्लाह जा बंदो मां तव्हां के वसियत तो कया अब छा लिखियल आहे सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद परहेजगार बणजी वञो केर तो फरमाए मौला अली ए अल्लाह जा बंदो हाणे इते वरी सुसंदा वेंदो इते सोस अचे वेंदो मौला अमीर तो फरमाए मुझे मञण वारे जो ईमान पहाड़ खों भी वधीक मजबूत आ घबराइजी छो था मौला अमीर तो फरमाए तव्हां के मां वसियत थो कयां त परहेज़गार बणजी वञो वाजिबात के अदा कयो नमाज़ी बणजी वञो रोज़ेदार बणजी वञो ओ जेको अली वारो नमाज़ी आ उनके अल्लाह कबूल तो करे त इहो मुंहिंजो बंदो इबादत जेको अली वारो करे तो न औलाद अली सां मोहब्बत रखण वारो करे तो उन जी इबादत मूंखे वणंदी आ मुनाफिक जी इबादत मूंखे जी मुनाफिक मुसल्ला तोड़े तो छॾे बोलाई सॾाइण वारो वो मुसल्ले जे वेझो ई न अचे घबराइजी आओ इहो थी नथो सघे सभु तव्हां नमाज़ी आयो रोज़ेदार आयो नेकोकार आयो कोताहियूं पंहिंजूं ख़त्म करण जी कोशिश कजनि आल बैत वॾा करीम आहिनि आल बैत फरमाइनि तव्हां खां असां वारियूं इबादतूं न थींदियूं जियां असां नमाज़ूं पढ़ियूं ईअं तव्हां खां न थींदी अली नमाज़ पढ़ी न हालत रुकू में ज़कात ॾिनई कहिड़ो आहे जंहिं ॾिनी चवंदा हिकिड़े ॾिनी 40 मुंडियूं ॾिनई लेकिन काई आयत नाज़िल न थी मौला अली ज़कात ॾिनी हालत रुकू में त आयत नाज़िल थी इते जेको आहे मुनाफ़िक चवण लॻो त हालत नमाज़ में जेको ज़कात ॾे त उनजी नमाज़ थींदी ओ जाहिल ओ मुनाफ़िक ओ मरवान तू अली जे नमाज़ ते ज़कात ॾियण ते एतराज़ तो करे अल्लाह त आयत नाज़िल करे छॾी हाय अली सरदार कलंदर आवाज़ बारगाह में अर्ज कजे कहिड़ो असांजो मौला है हालत रुकू में ज़कात ॾियण नमाज पढ़ण वरी नमाज जे दौरान जंग जे दौरान तीर लगी तो पे सहाबी कढण जी कोशिश था कर नबी पाक त फरमाइन अली जो तीर हाणे न कढो जॾहिं नमाज पढ़े तॾहिं कढोसि
जिन्हें नमाज पढ़े तड़े अली जो तीर कढो। जॾहिं मौला आमिर अलैहिस्सलाम जन नमाज पढ़ी, नमाज के दौरान तीर कढियो हुयो, मौला आमिर अलैहिस्सलाम का पुछो, या अली तोखे ख़बर पई तो तुझो तीर भी कढियो हुयो? मौला आमिर ने फरमाया, मूंखे कसम आहे हुन ज़ात ज़ुल जलाल जी तो मांखे ख़बर न पई तो तहां तीर कढियो भी है न कढियो। ये मौला अमीर जी इबादत आहे। अहिड़ी इबादत तव्हां असांखे न थींदी, लेकिन साईं तो फरमाइनि तव्हां असांजे मञण वारा आहियो, जेतिरी मारिफत अथव उहा मारिफत जे ज़ुमरे में उहा इबादत कयो, जीअं अचेव थी, जहिड़ी अचेव थी पढ़ो, पोइ असां तव्हांजी सिफारिश कंदासीं, असां तव्हांजी सिफारिश कंदासीं। पोइ जॾहिं आमाल तुरंदा, आख़िरी ॻाल्हि, आमाल तुरंदा, जॾहिं आमाल तुरंदा, जे तव्हांजा पलड़ा उहो आमाल वारो पलड़ो हल्को थींदो त मुंहिंजी जेका ज़रबत आहे न, जेका खंदक में हई हम हिकिड़ो धकु उमर बिन अब्द वद खे, जंहिंजे लाइ नबी फरमायो हो त ज़रबत अलीयन यौमल खंदक अफज़ल मिन इबादत सकलैन, अली जो अॼु हिकिड़ो धकु सकलैन जी इबादत खां अफज़ल आहे। मौला आमिर तो फरमाए, तूं मुंहिंजे नक्श कदम ते हल, हाज़िरी ॾींदो रह, को भी वाजिब न छॾ, न नमाज छॾ, न रोज़ो छॾ, न ज़कात, न खुम्स। अथी ताक़त ज़कात जी त ॾे, खुम्स जी ॾियण जी ताक़त अथी त ॾे जी, घबराइजी आओ, मां हाणे त कोन थो उगाड़ियांव। सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद, सलावत ही घटिजी वई, अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद। ये इबादत कंदा रहो। मौला आमिर तो फरमाए, क़यामत जे ॾींहुं अगर तुझो आमाल जो पलड़ो हल्को थियो तो पोइ उन ज़रबत मां थोरो थोरो हिस्सो ॾींदो वेंदो, मां तव्हांजो पलड़ो भारी थी वेंदो। कोशिश कयूं, गुनहगार आहियूं, ही वॾा लजपाल आहिनि। इन लजपाली जे बावजूद दुनिया वारनि अहल बैतन खे न सुञातो। जो ईद जे ॾींहुं बि सैयदनि खे ईद करणु न ॾिनो। हर माँ जी ख्वाहिश होंदी आहे त मां बच्चनि सां ईद कयां। ईअं आहे न, पर अगर कंहिं माँ जो बचड़ो विछड़ियल हूंदो आहे या परे हूंदो आहे, माँ सही ईद न कंदी आहे। हाणे मूंखे ॿुधायो त साइण रुकैया जी जोड़ी ईद जे ॾींहुं जो मौजूद न हुई, साइण कीअं ईद कई हूंदी? दुश्मनी वॾनि सां हूंदी आहे। ही नंढड़ा ॿारड़ा आहिनि, हिक जी उमिरि 7 साल आहे, ॿिए जी उमिरि 5 साल आहे। इन उमिरि में बि इन्हनि नंढड़नि सैयदनि खे, औलाद ज़हरा खे मुसलमाननि क़ैद में रखियो। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खुदा इन मलाउन ते लानत करे, इनजी एॾी त दुश्मन ही सादात सां जो दारोगे खे चई त हिन खे मानी हिकिड़ो दफ़ो ॾिजांइ ऐं पाणी बि इन्हनि खे थधो न ॾिजांइ, गरम पाणी ॾिजांइ। अल्लाह अकबर। हे नंढड़ा शहज़ादा रिवायत जा जुमला छा कनि हा
मानी जो हिकिड़ो टाइम मिले न छा कनि हा ॾींहं जो रोज़ो रखनि हा इन नंढड़ी उमिरि में रोज़ो रखनि हा सॼो ॾींहुं रोज़े सां शाम जे टाइम ते जेका जवन जी मानी मिले हा उन सां अफ़्तारी कनि हा ईद जो ॾींहुं आहे टाइम एतिरो कोन्हे जो मां मुफ़सल शहादत अर्ज़ करे सघां ईद जो ॾींहुं आहे मौला मज़लूम करबला हर कंहिंखे ईद भॼनि मसाहिब ख़ान पढ़ंदा आहिनि मौला इमाम मज़लूम करबला जन जे झोली में सैयदा सकीना सलवातुल्लाह अलैहा वेठी हुई मौला जन धी सां प्यार कनि पिया या मौला जन ॾिठो त दरवाज़े खां अमीर मुस्लिम जूं यतीम धीअरूं पई थी अचनि जेके न्याणियुनि वारा वेठा आहियो मौला जन जॾहिं हज़रत अमीर मुस्लिम जे न्याणियुनि खे ईंदो ॾिठो मौला जन सैयदा सकीना सलवातुल्लाह अलैहा जो धी जो मथो चुमे करे चवण लगा सकीना थोड़ी देर जे लाइ तूं वञ ताकि मां मुस्लिम जे इन यतीम धीअनि सां प्यार कयां जो ये यतीम थी चुकी है आज़ादार मातमदार मौला मज़लूम करबला हिकड़ी न्याणी के सजे ज़ानू ते वेहारियो बी के खबे ज़ानू ते वेहारियो मौला जन प्यार भी कन प्यार रोइन भी प्यार अजरुकुम अल्लाह भई न्याणियों रोई करे चवन लगियो ने मामा प्यार ईअं था कयो गोया ॼणा सां यतीम थी वियूं अजरुकुम अल्लाह मौला जन ढुंढुकरू ॾेई करे रुनाए रोई करे त फरमाए आइंदा जे लाइ मूंखे पी सम्झंदी कयो मुझे न्याणियुनि के भेड़ियूं समझंदियूं कयो अदादारो मुडे ॾिसो ये मौला जन पंहिंजे खीसे मां ॿ दुर कढिया आहिनि दुर कढी करे ॿिन्हिनि शहज़ादनि जे हथनि ते रखिया आहिनि ॿई शहज़ादियूं रोई करे थियूं चवनि मामा इहे दुर न खपनि असांखे ॿाहिरि खपनि असांखे ॿाहिरि घुराए ॾे अॼु ईद जो ॾींहुं अम्मा सजी सजी राति निंड नथी करे ईअं कूबे ॾे मुंहुं करे थी जे बछड़ा अॼु त अचो हर कंहिंजूं झोलियूं आबाद न बछड़ा अचो मुंहिंजी झोली आबाद कयो मूंसां गॾु ईद कयो अजरुकुम अल्लाह मौला त फरमाइनि छा थियूं चवणु चाहियो चई मामा ॿाहिरि मिला मौला त फरमाइनि ॿाहिरि ॾिसंदो इन ॾींहुं उहे बि ॼाणनि पियो हुनखे मारिफत ई त इमाम असांजो मामो इमाम भई रोई करे थी ॼण हा मामा असांखे ॿाहिरि मिला जे ॿाहिरि ॾिसंदो जे हा मामा ॾिसंदुसि भला त फरमाइनि मुंहिंजे ॿिनि आङुरियुनि जे दरमियान में ॾिसो मूं ॾे ॾिसो जीअं जो ॾिठो तो ॿाहिरि नमाज़ पढ़ी रहिया आहिनि ॿई शहज़ादियूं रोई करे चयो लॻण मामा इहे आङुरियूं हिते ई रखे असां अम्मा खे सॾे थियूं अचूं रोईंदियूं हुयूं आहिनि रोईंदियूं साण रुकैया खे चवण लॻन अम्मा मामो पुट थो मिलवई आ हली करे
पुट दिसिया साण तकड़ी तकड़ी आई तकड़ा कदम खणी जी आई साण जी आई मौला जे न बिन आंगरनि जे दरमियान में ॾिसो त इहो कहिड़ो टाइम आहे ॿई शहज़ादा आहिनि हथ ॿधी बीठा आहिनि इएं छल कोई यतीम न थिए इएं कोई यतीम इएं न मारिजे जीअं मुस्लिम जा पुट मारिजी आहे ॿई शहज़ादा मिन्नतूं पिया कनि हथ ॿधी करे पिया चवनि असां यतीम थी विया आहियूं असांजे लाइ यतीमी जो दर्द काफ़ी आहे असांजो बाबा मुसाफ़िरी में मारिजी वियो असांखे मारे न उबैदुल्लाह बिन ज़ियाद वटि ज़िंदा वठी हल ज़िंदा न वठी हलंदो मां जे भला असांखे मदीने मामे अब्बास ॾे वठी हल मामो अब्बास असांजो वॾो सखी आहे तोखे एतिरो ॾेई छॾींदो तोखे घुरण जी ज़रूरत न पवंदी जॾहिं तव्हांजे मामे अब्बास जो कोई इनाम मूंखे न खपे आख़िर में ॿई शहज़ादा रोई करे था चवनि भला असांजी काई ॻाल्हि नथो मञे बरकात नमाज़ पढ़ण ॾे ही मलउण तानो ॾेई करे थो चए नमाज़ बचाए सघे थी त नमाज़ पढ़ो ॿई शहज़ादा था चवनि असां बचाइण जे लाइ नमाज़ नथा पढ़ूं असां अहल बैतनि जो शेवो आहे जॾहिं अल्लाह जी राह में वेंदा आहियूं अल्लाह जी इबादत कंदा आहियूं हज़ारो ॿिन्हिनि शहज़ादनि जीअं नमाज़ पिया पढ़नि माउ जीअं ॾिठो आहे रोई करे चवण लॻी माउ हिन नमाज़ त सदके वञे अजरुकुम अल्लाह हज़ारो ॿिन्हिनि शहज़ादनि नमाज़ पढ़ी जीअं नमाज़ पढ़ी नमाज़ खां फारिग थिया हाणे ही मलऊं थो चए चोला लाहियो चोला लाहियो रिवाज जुमला न वॾे शहज़ादे जा चोलो लाथो नंढो लाहे न पियो सघे वॾो शहज़ादो रोई करे चवण लॻो आ भा चोलो ला जे अदा मूंखे कहिड़ी ख़बर त चोलो पाइबो कीअं लाहिबो कीअं अमाई पाराईंदी अमाई अजरुकुम अल्लाह हज़ारो हिन महिल उन छा कयो आहे नंढे शहज़ादे जो चोलो फाड़े करे लाथो थिए उन खां बाद में हिन महिल उन वॾे शहज़ादे ते हमिलो कयो आहे जीअं वॾे शहज़ादे ते हमिलो कयो त नंढड़ो अॻियां आयो आहे हथ ॿधी करे चवणु लॻो अम्मा असांखे वसियत कई सफ़र में वॾे भाउ खे पीउ जी जाइ ते सम्झिजाए ए मुझो भाउ वॾो भाउ आहे पीउ जे जाइ ते आहे मारणो थी त पीरियूं मूंखे मार हज़ारो ही मलऊं नंढे ॾे वधियो आहे वरी वॾो अॻियां आयो आहे हथ ॿधी करे चवण लॻो आहे मलऊं मूंखे अम्मा चयो हो त नंढड़ो भाउ पुटनि जी जाइ ते थींदो आहे ओए मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे मुंहिंजे साम्हूं हिनखे न मार मां कोण न ॾींदो मां अल्लाह अकबर हिन महिल तेश में अची करे छा कयो आहे तलवार सां हमिलो वॾे ते कयो अथई जीअं सिर कलम थी वियो आहे वॾो नंढो शहज़ादो अखियुनि ते हथ ॾिना अथई रोई करे चवण लॻो मामा गाज़ी हाणे त अची मुंहिंजो भाउ खुशी रहियो अल्लाह अकबर हज़ारो जॾहिं वॾो गुसी वियो आहे हिन महिल धड़ दरिया में उछलायो सिर हेॾे उछलायो अथई ही मलऊं तो जमा ॾिठो आहे शहज़ादो गुम थी वियो आहे लेकिन हिन पोइते जो ॾिठो आहे भाउ जो सिर खयूं वेठो आहे कॾहिं सॼो रुखसारो थो चुमे कॾहिं खॿो रुखसारो थो चुमे ये मंज़िल सोग ॾे मुंहुं करे कहिड़ी ॻाल्हि पियो चयो नित माण करेंदी हावी अम्मा तो सामने पेके घर दा मेरे वीर अब्बास दे